वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह जो मीरकासिम टंडे लहर में क़ाइम टेंट सिटी जो दौरो। अणपूर इंतज़ामनि ते ज़िला इंतज़ामिया ते सख़्त कावड़ जो इज़हार। सईद मुराद अली शाह सां मारे भरिसां मिठाऊ किनार जो मुआइनो कयो। 1100 मिलीमीटर मींहुं वठो आहे। सिंध जी सरज़मीन ते 20 तरबेला ड्रेम जेतिरो पाणी आयो आहे। मौजूदा सूरतहाल में अवाम जी तकलीफ़ुनि जो अहसास आहे। पाणी नेकाली लाइ कोशिशूं वठी रहिया आहियूं। शिकायतुनि जो तदारुक कंदासीं। कालोई वेझो LBOD सिम नाले के 0 पॉइंट वटां कट हण जी हिमायत ऐं मुखालफ़त में सवें माण्हुनि जो एहतजाजी धरणो जारी। DC ऐं SSP बदीन जे मुज़ाहिर सां ॻाल्हियुनि जी ॿी वहक बि एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त कट सबबि लखे माण्हू मुतासिर। हज़ार एकड़नि ते बीठल फसल तबाह थी वेंदो। कंहिं बि सूरत में कट हण न ॾींदासीं। मंशूर ढंढ जो पानी तेज़ीअ सां लहण शुरू। मंशूर 20 फुट ते पहुची वियो। आपाची खाते मूजिबि इंडस लिंक मां 1,75,000 क्यूसेक पानी छोड़ थी रहियो आहे। यूनियन काउंसिल आराज़ी बोबक जे कुझु हिसनि मां पानी रंडकनि सबबि छोड़ थियण में नाकाम। इंडस हाईवे जा रेलवे ट्रैक जा कुझु हिसा मुकमल पानी हेठि आहिनि। बोर्ड पाकिस्तान में वॾी तबाही आंदी। ॾुखे वक़्त में दुनिया खे पाकिस्तान जी मदद करणु घुर्जे। पाकिस्तान में बोर्ड सबबि तबाही आई। लखें माण्हू दरबदर थी विया। लखें पाणी में फाथल आहिनि। 400 ॿारनि समेत 1400 माण्हू फौत थी विया आहिनि। बोर्ड मुतासिर इलाइक़नि में वबाई बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि। आलमी बिरादरी पाकिस्तान जी मदद लाइ अॻिते अचे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो उज़्बेकिस्तान में थींदड़ शंघाई ताउन तंज़ीम जी कॉन्फ्रेंस में ख़िताब कयाई। अफ़गानिस्तान में अमुन पाकिस्तान में अमुन जी ज़मानत आहे। पाकिस्तान दहशतगर्दनि खे शिकस्त ॾियण लाइ वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। अफ़गानिस्तान में अमुन जो ख़िते ते मुस्तबित असर थींदो। रूस खां गैस की फराहमी जी रिथा ते कम करण लाइ पाकिस्तान ऐं तुर्की इतफ़ाक़ करे वरितो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी तुर्की जे सदर रजब तैयब एर्दोग़ान सां समरकंद में मुलाक़ात ॿ लाॻापनि समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़यालनि जी ॾेव। रजब एर्दोग़ान चयो आहे त हू एशिया में पाकिस्तान खे पंहिंजो अवलियती शराकदार तसवर कनि था। ॿिन्ही मुल्कनि में लाॻापा हाकारी अंदाज़ में हथी वठी रहिया आहिनि। मोटरवे ते जल्द कम शुरू कयो वेंदो। सखर हैदराबाद M6 मोटरवे अहम आहे ऐं मनसूबे के CPEC में नज़रअंदाज कयो वियो। जल्द कम शुरू थींदो। सखर हैदराबाद मोटरवे वफ़ाक़ी PSD में शामिल आहे। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह जो हैदराबाद में अहम इजलास के ख़िताब चयाई। वफ़ाक़ी वज़ीर ॻाल्हाईंदे चयो आहे त सखर हैदराबाद मोटरवे जी तामीर ते 1.37 रुपया ख़र्च ईंदो। 2018 खां 2022 ताईं ॼाछोरो 7 रोड जी तामीर लाइ 6 ख़त लिखिया विया आहिनि। कराची में बरसातुनि खां पोइ डेंगी जे केसनि में तेज़ी सां वाध। सिहत खाते जी रिपोर्ट मूजिबि डेंगी सबबि 9 ॼणा फौत थी चुका आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान डेंगी जा 199 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। 4230 थी विया। सिहत खाते जो बोर्ड सबबि आफ़त सटल करार ॾिनल 23 ज़िलनि में पैरामेडिकल स्टाफ भर्ती करण जो फ़ैसिलो। नोटिफिकेशन मूजिबि 600 मेडिकल ऑफिसर्स, 400 लेडी डॉक्टर्स ऐं 400 टेक्नीशियन भर्ती कया वेंदा। आर्ज़ी बुनियादनि ते 4 नर्सिस, 250 मिडवाइफ ऐं 500 वैक्सीनेटर्स खे बि भर्ती कयो। पीपल्स पार्टी ऐं शहबाज शरीफ में मुआहिदे जो अहम मसइलो आहे। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ऐं अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद समाजी राब्ते जी वेबसाइट ते जारी कयल बयान में चयो आहे त इमरान ख़ान ख़ूबसूरत सोईं कराए पासीरो थी वियो। परॾेही वज़ारत वज़ीर आज़म जे जहाज़ में समरकंद वञण बि पसंदि न कयो। परदे पोयां मफ़ाहमत जूं कोशिशूं 15 अक्टूबर ताईं कामयाब थी सघनि थियूं। ॻाल्हियूं कामयाब न थियूं त रोडनि ते जोड़ो कराटी थींदो। MQM जी सियासत संदन ॻाठे पइजी वई आहे। वक़्त ते फ़ैसिला न थियनि त वक़्त इंतज़ारु नाहे कंदो।
वहीं कराची के समूरन ख़ानगी CCTV कैमरान के मददगार 15 जे सिस्टम से गढ़ण ते गौर। IG सिंध गुलाम नबी मेमून चयो आहे त कराची में ख़ानगी CCTV कैमरान के मददगार 15 जे सिस्टम से गढ़ण ते गौर कयो पियो वञे। कम्युनिटी पुलिसिंग के खाती ॾियण वक़्त की ज़रूरत है। कम्युनिटी पुलिसिंग ॾोहारी धुरियुनि ख़िलाफ़ एक असराइतो हथियार है।